सिंधी फैमिलीज़ ऑफ बहरिया टाउन कराची जे रिहायशी सिंधियुनि जी गॾिजाणी 6 मई ते कराची जे निजी होटल ते डॉक्टर ख़ादिम कुरैशी जी सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें बहरिया टाउन में रहंदड़ सिंधियुनि वॾे तादाद में शिरकत कई। गॾिजाणी में तंज़ीमी जोड़जक बाबति सलाह मशवरा करण बाद डॉक्टर ख़ादिम कुरैशी खे चेयरमैन मुक़रर करे उन जे मातहत समी बलोच, CN न्यूज़ जे सरवाण अली पिताफ़ी, अब्दुल मजीद जागीरानी, साईं जैनदल शाह ऐं गुलज़ार अहमद झत्याल खे कमेटी जो मेंबर मुक़रर कयो वियो। गॾिजाणी में ग़ुलाम अकबर रतन, ख़ालिद रोही, अमीन जमाली ऐं लाल बख्श कलवड़ नवनि मेंबरनि तौर ते शमूलियत अख़्तियार कई। गॾिजाणी में CN न्यूज़ जे सरवाण अली पिताफ़ी, डॉक्टर वज़ीर जंडराण, आबिद खोसो, शफ़क़त कादरी, लियाकत जुलबानी, समी बलोच, अहमद सोलंकी ऐं डॉक्टर ख़ादिम कुरैशी समेत सभिनी मेंबरनि सिंध में वधंदड़ मसइलनि बाबति ख़यालनि जी ॾेवट कई ऐं ईंदड़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वरसी बहरिया टाउन कराची में भरपूर नमूने सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो ऐं बाद में शफ़क़त कादरी, समी बलोच ऐं लियाकत जुलबानी शेरो शाइरी ऐं भिटाई जा बेत पढ़ी करे माहौल खे ख़ुशगवार बणाए छॾियो। आख़िर में ईंदड़ गॾिजाणी जी तारीख़ 3 जून मुक़रर करे मोकिलाणी कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।